अस्सलाम नाज़रीन, प्रोग्राम सिद्धी गाल में आवां ताईं मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, प्रोग्राम सिद्धी गाल अरबा ख़मीस जुमे ते रात जो 10 वारी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 2 वॻे, ॿिए ॾींहुं सुबुह जो 11 वॻे ऐं शाम जो 4 वॻे ख़बरुनि खां पोइ तव्हां रिपीट टाइम में प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआति कजे थी, मतिलबु लॻे थो सदर ज़रदारी साहिब जो घेरो हाणे वरी हिकु भेरो ॿीहर तंग थींदो पियो वञे। सदर साहिब खे 2 उहिदनि मां सदारती उहिदो ऐं पार्टी जे सरबराह वारो जेको उहिदो आहे उन मां छॾण जे लाइ 5 सेप्टेम्बर ताईं जी लाहौर हाई कोर्ट डेडलाइन ॾेई छॾी आहे। ॿियो इहो बि त सदारती हाउस में जी सियासी सरगर्मी माना जेको को चेयरपर्सन आहे पार्टी जो उहो न करे। पर हाणे बुनियादी तौर ते हिन मुल्क जो जेको जेकॾहिं हिस्ट्री में था वञूं त कायद मोहम्मद जिन्ना मुस्लिम लीग जो सदर बि हुयो ऐं गवर्नर जनरल बि। तॾहिं गवर्नर जनरल सदर हिकिड़ी ॻाल्हि आहे, तॾहिं गवर्नर जनरल ऐं सदर जा उहिदा बराबरि आहे ऐं वज़ीर आज़म लियाकत अली खान हो। उन खां पोइ गुलाम मोहम्मद जो त ख़ैर मामिलो ई ॿियो हो। अयूब खान आयो, कन्वेंशन लीग जो सदर थियो, उहो सदर बि हो, कन्वेंशन लीग जो प्रेसिडेंट बि हो ऐं पोइ इहो थींदो आयो आहे। भुट्टो साहिब पीपल्स पार्टी जो प्रेसिडेंट बि हो, मार्शल एडमिनिस्ट्रेटर बि हो। तंहिंजे करे उन में का जान कान्हे मुंहिंजे ख़्याल में केस में एॾी या आर्गूमेंट वाइज़ कोन्हे जो उन में ज़रदारी साहब खे असां इहो चऊं त ज़रदारी साहिब कानून जी इनहराफ़ पियो करे। असां पंहिंजी एनालिसिस में अहिड़ी ॻाल्हि कान्हे। मां सम्झंदुसि त इहो कोई नॉन इश्यूज़ ते असां पंहिंजी एनर्जी वेस्ट करण जे बजाए पॉज़िटिव ॻाल्हियुनि ते, हाणे इलेक्शन ईयर आहे, अॼु पंहिंजे तमामु सुठी ॻाल्हि कई उन जेको जस्टिस फ़खरुद्दीन इब्राहिम, जेको मां बि जॾहिं बि इन क़िस्म जो मौक़ो ईंदो आहे मां बि साॻियो तबसरो कंदो आहियां त हीउ जेको 5 सालनि वारो टेन्यूर आहे इहो घटाए 4 सालनि जो कनि, 4 साल कनि त जेको हर कंहिंजी ख़बर पइजे वज़न जी छा कयईं। उन खां पोइ जेकॾहिं भला नाकाम वियो त हुनखे 4 साल में या 5 न मिलिया, जे कामयाबु थियो त 4 साल वरी ॿिया वरी जॾहिं वेहींदो इलेक्शन में। तंहिंजे करे इनखे 4 साल कनि। जिते किथे अमेरिका में बि 4 साल आहे, इंग्लैंड में बि 4 साल आहे उतां जो मुदो। तंहिंजे करे आहे छा त हिन में असांजे मुल्क में कानून ठाहिण वारा शुरू खां वठी हर कंहिंजो इहो आहे त घणे खां घणो असां वक़्तु रहूं कुर्सीअ में। आहे कुर्सी त आहे अलाह जे हथ में। पर ठीकु, पाण अचूं त स्पेसिफिक त सदर साहिब 2 उहिदनि मां हिकु उहिदो जेको सदार सियासी आहे उहिदो पार्टी सरबराह वारो चेयरमैन को चेयरमैन वारो, उहो छॾींदो न छॾींदो, टकराव वधंदो। रऊफ़ साहिब न ॻाल्हि ॿुधो न, ॻाल्हि हीअ आहे 5 सेप्टेम्बर ताईं आहे न, अॻे बि अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो आयो आहे, पर हुन में डेडलाइन कोन्हे। हिन में डेडलाइन अची वई आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे त मां नथो सम्झां त हीउ को वॾो डिस्प्यूट थींदो, मां नथो सम्झां। असल डिस्प्यूट थींदो वरी प्राइम मिनिस्टर वारो ख़त लिखणु, जेको वरी एनआरओ वारो केस अॼु ॿुधणी थी आहे, जंहिंमें वरी अटॉर्नी जनरल खां पुछियो वियो आहे त तव्हांजो नओं वज़ीर आज़म ख़त लिखे थो नथो लिखे, 15 ॾींहंनि जी हुनखे मोहलत ॾिनी वई आहे। असुल इशू उहो थींदो, अॼु आहे तव्हांजी 27 तारीख़ ऐं 12 तारीख़ ताईं 15 ॾींहं 12 जुलाई ताईं माना हीउ ख़त लिखे थो नथो लिखे। उन खां पोइ वरी साॻियो सिलसिलो शुरू थींदो त कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, छो त हींअर ई चई छॾियो आहे कायरा, कमर ज़मा कायरा चयो आहे त असां आइन जे मुताबिक़ ख़त लिखंदासीं। आइन में वरी सदर खे इस्तिस्ना हासिल आहे। हाणे इहो ॾिसूं छा थो थिए, पर 12 जुलाई खां पोइ ई थींदो जेको थींदो, पर 15 ॾींहं इन खां पोइ वरी इहो साॻी जेका आहे इशू सो वरी पंहिंजो ईंदो। ऐं ज़ाहिर आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, अॻी कोर्ट हिकिड़े खे सज़ा ॾिनी आहे त ॿिए खे वरी कीअं न ॾींदी, जीअं न ॾींदी त वरी उहो वरी ॿियो किसो थींदो। पर बहरहाल तर्जा निगारनि जो चवणु इहो आहे त इलेक्शन अनाउंस करे केयरटेकर सेटअप ठाहे ऐं इंडिपेंडेंट इलेक्शन कमीशन ठाहे जान छॾाइनि त कमु वधे अॻिते। हिन सां ख़बर आहे घर में बि किरोध जेको आहे न, किरोध आहे सो घरनि जा छा चइबो आहे, पाणी सुकाए छॾे छा सुकाए छॾे, ही किरोध हाणे ख़तमु थियणु खपे। सभिनी खे वेही ऐं जेको आहे जीअं चइबो आहे त पंहिंजो मथो पंहिंजी सलामत रखे, पंहिंजी सोच सम्झ खे सलामत रखी ऐं फ़ैसिलो करणु घुरिजे त हलूं इलेक्शन में जान छुटे। पीपल्स पार्टी कमु कयो आहे, क्रेडिबिलिटी आहे त पीपल्स पार्टी वरी पावर में ईंदी, भला जे क्रेडिबिलिटी न आहे त वरी कहिड़ो जेको ॿियो क्रेडिबिलिटी उन्हनि खे पावर मिले। पर इहो 4 साल जो पीरियड रखनि त 4 सालनि में हर 4 साल इलेक्शन थिए ताकी ख़बर पइजंदी रहे भला केरु थो डिलीवर करे। ठीकु, पंहिंजो हाणे हिकिड़ो त इहो सियासी माहौल जो सदर खे जो बि घेरो जे हवाले सां तंग पियो थिए, या जेके मामला थियनि पिया, या वज़ीर आज़म साहिब जे हवाले सां बि जेको ख़त लिखण जो मामिलो आहे, वरी अॼु इमरान ख़ान जेको आहे सियासी जेके पंहिंजा पॉलिटिकल हुया मामला, उनमें
जेके सियासी जलसा जिनखे सोनामी चवंदो हुयो, हाणे उन खां पोइ सोनामी जेके एहतिजाजी मुज़ाहरा शुरू करण जो ऐलान कयो, ॾाढी शुरूआत उहा कई आहे। अॼु फैसलाबाद में एहतिजाजी मुज़ाहरो कई, ख़ासि तौरु ॾिसो मां त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सुठे सियासतदान जी इहा आहे सुञाणप त जॾहिं बि मौक़ो मिले उन मौक़े जो फ़ाइदो वठिजे। सही। हाणे मौक़ो त हिन हुकूमत मुर फराहम कयो वेठी आहे त जेको लोड शेडिंग आहे, सही, लोड शेडिंग एतिरी आहे जो माण्हू बेज़ार आहिनि, हर सूबे जा, हर ॻोठ जा, हर शहर जा। उहा ॿी ॻाल्हि आहे त सिंध छो त वोट बैंक पीपल्स पार्टी हिते एतिरा मुज़ाहिरा न आहिनि, ठीकु। ऐं हिकिड़ो माण्हुनि खे मतिलबु हिकिड़ो फीलिंग आहे ॼण असांजी हुकूमत आहे, तंहिं करे हिते असां वटि थोरो इहो इहो आहे। पर पंजाब में बाहि भरी पई आहे। इमरान ख़ान उनखे छो न कैश करे? हर होशियारु पॉलिटिशियन उनखे ज़रूरु कैश कंदो माण्हुनि जी सिंपथीज़ पाण सां मिलाइण लाइ। ऐं हिकिड़ी क़िस्म जहिड़ी इलेक्शन कंपेन तव्हांखे ख़ुदि ब ख़ुदि क्राउड मिली थो वञे। सिंध में बि शुरू थियो। अॼु हैदराबाद में हींअर हिकिड़ी हेस्को जी जेका ऑफिस हुई, उन बिजली लोड शेडिंग कया, माण्हू रोडनि ते निकिरिया, घेरा कयूं, उनखे ॿाहिरि ॾिठूं, साड़ियो अथऊं। बसि एक्चुअली ट्रेजिडी आहे, इहो त ग़लति आहे। ॾिसो, इहे असेट्स असांजा आहिनि, इहे हेस्को जा असेट्स न आहिनि, इहे असेट्स तव्हांजे असांजे पैसनि मां ठहिया आहिनि। सही। इन्हनि खे न तबाह कयूं, माण्हुनि जूं गाॾियूं न तबाह कयूं। बाक़ी एहतिजाज जो हर कंहिंखे हक़ आहे, भली करे रोड ब्लॉक करे आहे त उन में बड़ो ज़ुल्म। रोड ब्लॉक करण सां तव्हां को मरीज़ आहे एम्बुलेंस में, उहो वीचारो उते मरी वेंदो, को तकलीफ़ में आहे, को ज़ख़्मी आहे, तंहिं करे रोड ब्लॉक बि न करणु घुरिजे। पर माण्हुनि खे ॿियो एहतिजाज जो रस्तो कोन्हे, एहतिजाज जो रस्तो कोन्हे। हाणे इंग्लैंड में या सुधरियल मुल्कनि में हिकिड़ी हाइड पार्क आहे, बाबा उते गॾिजंदा वञी सभु, जेको वणे रोड ब्लॉक कयो, पोइ तव्हांजी नोटिस बि हिते केरु कोन थो वठे, हिते नोटिस बि केरु कोन थो वठे। हिते असां वटि अवल त तव्हां ॾिसो त जेको पावरफुल आहे, पोइ चाहे उहो MNA MPA मिनिस्टर हुजे या चाहे कामोरो हुजे, उहो रीचेबल ई कोन्हे। सही। आम माण्हू जे लाइ कमिश्नर जहिड़ो आहे ई कोन, DIG SP आहे ई कोन, आम माण्हू लाइ DC आहे ई कोन। छो त तव्हां टेलीफोन ते वेंदो, टेलीफोन ते ईंदो ई कोन, तव्हां टेलीफोन ते मोबाइल खणंदो कोन, न त इन्हनि खे अवाम जा ख़ादम आहिनि, इहे त टेलीफोन बि अटेंड कनि। ठीकु। अच्छा, इमरान ख़ान जे सोनामी जलसनि खां पोइ सोनामी एहतिजाजी मुज़ाहिरा शुरू थिया आहिनि, तव्हां छा सम्झो उनजो अंजाम छा निकिरंदो? छा इहो अहिड़ो अंजाम निकिरंदो जेको नवाज़ लीग गो ज़रदारी गो तहरीक शुरू कई ऐं पोइ उन हवा जे फूकड़े में? ॾिसो, मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, मौजूदा हालतुनि में पाण अॻे बि तबसरो कयो आहे त कुझु बि थी सघे थो, कुझु बि थी सघे थो। जीअं शेख रशीद चवंदो आहे, हाणे शेख रशीद उन किथां इहो आइडिया वारो कयो हूंदो त के बि मस्ताना दीवाना निकिरी बि सघनि था। ईअं थियो आहे, कर्नल कज़ाफ़ी जॾहिं इनकलाब आंदो लिबिया में त कर्नल हो, जनरल कोन हो, तंहिं करे हेठां को बि निकिरी सघनि था माण्हू, मिसाल जी ॻाल्हि आहे। नौजवान निकिरी सघनि था की उन्हनि में उहो को बि अहिड़ो थी सघे थो जेको चए थो बाबा हाणे इनफ इज़ इनफ। भुट्टे साहब जॾहिं अयूब खान जे ख़िलाफ़, अयूब खान ॾाढो मज़बूत, ऐं हिकिड़ी इहा ॻाल्हि ज़रूरु कंदा हलूं त जेके बि हिन महिल ते हुकुमरान थिया आहिनि, जेकॾहिं पाकिस्तान तरक़ी कई आहे सा अयूब खान जे दौर में कई आहे। इहो ॿुधी, इंडस्ट्रियल डेवलपमेंट, एग्रीकल्चर डेवलपमेंट उन ज़माने में, इंडस्ट्रियल डेवलपमेंट उन ज़माने में थी। ऐं इहे पंहिंजा कोरिया वारा आया, फायर प्लेन हितां खणी विया, उन मज़बूत सदर खे बि भुट्टे साहब जेको आहे सो दसे विधो, इन करे दसे विधो जो भुट्टे साहब सां माण्हू गॾिजी विया। ऐं उनखे घणो वक़्तु थियो, ऐं उन खां पोइ जॾहिं हू ज़ाहिर आहे माण्हू 4-5 सालनि खां पोइ हुकूमत कंदो आहे त कॾहिं कॾहिं चहिरो माण्हू जो मुंहुं न वणंदो आहे, कॾहिं कॾहिं हुन जूं पॉलिसी न वणंदियूं आहिनि, ऐं पाण बि थकिजी पवंदो आहे की केतिरा इनिशिएटिव वठी, त पोइ उन में भुट्टो साहब दसे वियुसि। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त कुझु बि थी सघे थो, केर बि अची कंहिंखे बि दसे सघे थो। ठीकु। सियासी ज़िक्र तमामु घणो थियो, पाण हलूं पिया सिंध में इम्कानी बरसातूं आहिनि, साहिली पटीअ में जेको आहे इलाइक़नि में तेज़ हवाऊं शुरू थी वियूं आहिनि, महाणा समुंड में फाथल आहिनि, अॼु हिकिड़ी ॿेड़ी कल्टी बि थी वई जंहिंमें 5 ॼणा मरी विया। बदकिस्मती आहे त मीडिया जा वीचारनि ते कोन थी पहुचे, उन्हनि ताईं न को इतलाह नथो पहुचे। इहो तव्हांजे डिप्टी कमिश्नर जो फर्ज़ आहे त अहिड़ो तरीक़ो अख़्तियार करे जो उन्हनि ते इतलाह पहुचनि। बाक़ी जिते जिते हुयो उते इतलाह मस्जिदनि मां ऐलान कया विया त समुंड में केर बि न वञे। उते ग़रीब ॿाहिराड़ी में जेके वीचारा आइसोलेटेड जाइ वेठा आहिनि उहे वीचारा उन्हनि खे कहिड़ी ख़बर, घिड़ी पिया। हाणे छा आहे त मोबाइल वर्किंग में बि नथी हुजे, हा घणियूं शयूं आहे त कम्युनिकेशन जा अदा। मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जिहालत जेका न, जिहालत जाहिल इंसान ऐं जानवर में को थोरो फ़र्क़ु आहे। पर 15 कलाक त घटि में घटि हुजनि था, अॻुवाट ॿुधाए सघंदा 15 कलाक? ॿुधायो न, तव्हां ॾिसो वार निगाही
वार्निंग आई मतलब आहे पर जेके समुंड में उन्हनि खे छा कजे समुंड में न समुंड में पोइ विया आहिनि न अॻु में थोरी हिकिड़ा हूंदा आहिनि ॿ टे ॾींहं हलिया वेंदा आहिनि हा ख़ैर पर मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त वॾी ट्रेजिडी आहे ऐं इनखे पोइ पाण त छा था करे सघूं वधि वधि हमदर्दी जो इज़हार करे सघूं था हुकूमत खे चवंदासीं त लोकल ऑफिसरनि जे मथां इहो ज़ोर ॾिए त उहे उते लोकली एतिरो मुतहरिक थियनि जो सभिनी जे कन ते इहा ॻाल्हि पहुचे त हीअं रिस्की आहे वञणु समुंड में अच्छा ठठे हैदराबाद ऐं बदीन ऐं पंहिंजो हिन में उमरकोट ज़िले ॿिया जेके मुख़्तियारपंथ ज़िला आहिनि टंडे मोहम्मद खान ज़िलनि में हंगामी हालतुनि जो ऐलान कयो आहे सीएम साहिबु समूरनि MPs खे चयो आहे त चूंडियल नुमाइंदनि खे चयो पंहिंजे तकनि में पहुचनि तव्हां छा सम्झो MPs उते वञी माण्हुनि जे लाइ कुझु करे सघंदा सीएम साहब बादशाह माण्हू आहे इन खां बहितर आहे त गवर्नमेंट मशीनरी अहिड़ा ऑफिसर रखे रऊफ़ साहब जेकी क़ाबिल हुजनि ज़िम्मेदार हुजनि ॼाणू हुजनि जिन खे एक्सपीरियंस हुजे जेके कमदारी न कनि नौकिरी कनि माण्हुनि जी ऐं उते पंहिंजी अथॉरिटी सां पंहिंजो कमु कनि उहे उन्हनि माण्हुनि जी पोस्टिंग्स करे MPA छा कंदो MPA कहिड़ा पढ़ियल आहिनि असां वटि केतिरा माण्हू आहिनि जेके लाइक़ फ़ाइक़ आहिनि MPA छा कंदो MPA वेंदो अथई पंहिंजे माण्हुनि जे जेके बि माल ईंदो माल मथां हिन खां ईअं थियो आहे उन्हनि खे पंहिंजे माण्हुनि खे लुटाइण में सवलो थींदो चीफ मिनिस्टर जो कमु आहे त पहिरीं गवर्नमेंट मशीनरी खे अलर्ट करे गवर्नमेंट मशीनरी खे क़ाबिल बनाए ॾिसो अॻु में हो एडमिनिस्ट्रेशन सही मॉडर्न उन खां पोइ थियो मॉडर्न थी मैनेजमेंट गुज़िरियल 20-30 सालनि में इहा थ्योरी आई आहे मैनेजमेंट जी थ्योरी आई आहे हाणे वरी टोटल क्वालिटी मैनेजमेंट TQM जेके बि पढ़ियल लिखियल आहिनि या जेके मैनेजमेंट पढ़नि पिया टोटल क्वालिटी ऐं टोटल क्वालिटी मैनेजमेंट जो सिधो सिधो तर्जुमो इहो आहे हर लेवल ते क्वालिटी जी मैनेजमेंट हुजे सही हाणे डिप्टी कमिश्नर नालायक हुजे डिप्टी कमिश्नर MNA या मिनिस्टर जो कमदार हुजे जेको हुनजी क्वालिफिकेशन इहा आहे त हू हुनजी कमदारी थो करे उहो डिप्टी कमिश्नर छा कंदो 10 MPA मथां वेही रहनि तव्हां पहिरीं त मेरिट ते ऑफिसरनि जूं उते पोस्टिंग्स कयो SP DC SHOs सिफारिशुनि खे कढो ॿाहिरि ठठे जे इतला ठठे जे शाह बंदर चूहर जमाली लाॾियूं ऐं ॿियो कादर नौशाद मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके माण्हू सामूंडी पटी वारनि इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां फाथल माण्हू आहिनि उनखे महफ़ूज़ हंधनि न माॻनि न पहुचाइण लाइ अञा ताईं चवंदा इंतिज़ामिया को बि क़दम न खयो आहे इंतिज़ामिया अदा बदकिस्मती आहे ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां इंतिज़ामिया जेका सॼी सिंध में आहे उन में चंद ऑफिसर आहिनि जेकी कमिटेड आहिनि या जिन जी का कमिटमेंट लेवल आहे बाक़ी घणो करे ऑफिसर उहे आहिनि जिन ऑफिसरनि आशीर्वाद सां आया आहिनि उतां जे वॾेरे उतां जे वज़ीर उतां जे मशीर उतां जे MPA उतां जे MNA ऐं उतां जे ज़ोर वारे माण्हू हुजे उन माण्हू में अहलियत जे बजाए हुनखे ॾिठो वेंदो वञे असांजी कमदारी केतिरी कंदो ठीकु ब्रेक जो टाइम थियो आहे